हेदो प्यार मुखे छोड़ नहीं। तानिया तोखे कॾहिं इहो एहसास नाहे थियो त जेकर असांजी बि औलाद हुजे हा। बिल्कुल बिल्कुल मूंखे इहो एहसास थींदो रहंदो आहे। ऐं जेकॾहिं मुंहिंजे नसीब में औलाद जी ख़ुशी लिखियल ई न आहे त मां छा थी करे सघां। ऐं अॼु तव्हां अहिड़ी ॻाल्हियूं छो करे रहिया आहियो? बस जीअं जीअं उम्र गुज़रंदी थी वञे तीअं तीअं औलाद जो एहसास शिद्दत तो अख्तियार कंदो वञे। तव्हां ॿई गॾु किथे विया हुयो छा? तानिया दरअसल ॻाल्हि इहा आहे त छा ॻाल्हि आहे? तव्हां चुप छो थी विया आहियो? मूं ऐं रूबी शादी करे चली आ। ही तव्हां छा चई रहिया आहियो? तव्हां होश में त आहियो न? चओ त ही सभु कूड़ आहे, न त पोइ पाण खे शूट करे छॾंदसि। हाँ बिल्कुल सच आहे। राहिल तू मूंसां बेवफाई नथो करे सघी। तुंहिंजी बेवफाई मां बर्दाश्त कोन करे सघंदसि। तानिया ठीकु आहे त पोइ मुंहिंजो मरण ज़रूरी आहे। तानिया तानिया बेगम साहब अल्लाह से नाते कुछ दो 5 रुपया 10 रुपया माफ कर। अल्लाह का तो तुझी हर ख्वाहिश पूरी थी थी। अल्लाह जे नाते कुछ दो। मूंखे का दुआ न घुर्जे। हिन खे हासिल करे मुंहिंजी हाणे का बि ख्वाहिश न आहे। अल्लाह का तो सतन पुट राजी थी है। ये मुझे दुआ दे, मुझे दुआ दे। चयो मैं ना माफ कर तो न थी घुर्जे तुंहिंजी या दुआ। पंहिंजी या दुआ पाण वटि रख। रूबी जस्ट रिलैक्स। तो छा कयो? तू सजी जिंदगी खुशी न दिसी सकती है। यार फकीर जी बद्दुआ थई, बद्दुआ थई। फकीर से माफ कयो। मां तो तव्हां खां माफ़ी घुरा। मुझी बद्दुआ थई, मुझी बद्दुआ थई। ये तो छा कयो? उनके धक लॻो हूंदो। वो कोई मरी वञे हा, मोते को बि असर न पवंदो। रूबी तोखे नाहे ख़बर हिन फ़कीरनि जी दुआ ऐं बदुआ में वॾो असर हूंदो आहे। मूंखे का बि परवाह न आहे। खबर ना आहे त हिन छोकिरी खे थियो छा आहे। मुंहिंजी कॉल ई अटेंड नथी करे ऐं घर ॾे थी वञा दरवाज़ो भी लॉक आहे।
चाहे तू तो सफा कुआर वांगुर तैयार लगी पई आई खाली हुई है इतरा दी ना मो वट आई है ना मुझो कॉल पे अटेंड करी केड़े मुंझारे जो शिकार थी वई आई छा भला केंजी शादी थी वई हुई है जो इतनी तैयार थी आई है मु शादी कई है। शादी यह केड़ी मजाक है यह मजाक न पर हकीकत है तो मु वाकई शादी करे छड़ी। चंगो ठीक है शादी कई है ता घोट किथे आहे आई ओच तो शादी करण जो छा सबब घोट तुंजे सामो आहे। किथे आहे मुखे तो केर भी नजर नथो अचे। मु राहिल सा शादी कई आहे। तुंजी शरारत वारी आदत अन्या ताई नाहे वई। ही बिल्कुल ठीक चई रही है। तवा बिने जो दिमाग तो ठीक आहे ना। असां निकाह कयो आहे। राहिल के औलाद जी जरूरत है ऐं तू कदे भी उनके औलाद जड़ी नेमत नथी दई सके। मुखे औलाद घुर्जे तानिया जिंदगी गुजारण जे लाइ मोहब्बत सां गॾोगॾु औलाद जो सहारो भी जरूरी हूंदो आहे। तू घबराए न तानिया असां ॿई हिक ॿिए जे लाइ पहाजूं थी न बल्कि सहेलियूं थी रहंदासीं। तू सिर्फ औलाद जे लाइ हिन सां शादी कई आ। हाँ यही हकीकत है। पर मां हिन सां हरगिज़ नथी रहण चाहिया। तो पोइ ठीक है मां तोखे अलग घर तो वठी दिया। मां 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 तुंजी शराकत बर्दाश्त न कर सकंदस। मां तुंजी पांजी मोहब्बत में के नए के हरगिज़ बर्दाश्त को न करे सकंदस। तू भी तो मुझसे तमाम घड़ी मोहब्बत कंदो आई ना। बस मां चवाई थी त हाणे जो हाणे हिन के तलाक दे। चरी थी आई छा इनके जो तलाक दिया तो पोइ इंसान शादी छो कयां। तो पोइ ठीक है मुखे तलाक दे छड़ घट में घट तवा बिनी जे सामो त नहीं दस मां। तानिया जज्बाती न थी मां ता बिनी के खुश रखंदुस। मुखे खुशी न खुर्चे मुखे सिर्फ फैसलो खुर्चे। तो पोइ ठीक है मुझो फैसलो यो है तो मां तोखे तलाक तो दिया।
ॻाल्हि आहे? तव्हीं सभु ख़ामोश छो आहियो? हा राहिल, छा ॻाल्हि आहे? ऐं तान्या रोए छो पई? बाबा कुछ ॿुधायो छो नथा? आखिर मामलो छा आहे? अयास, तुंहिंजो ही दोस्त औलाद जी हसरात लाइ मुंहिंजी दोस्त जेके मां भेण चवंदी हुयसि हुन सां शादी कई आहे ऐं बदले में मूंखे तलाक जा लफ़्ज़ तोहफ़े में ॾेई पाण खां अलॻि करे छॾियो आहे। छा? तलाक? अरे ज़ालिम शख्स, ये तू छा कयो? एतिरे प्यार करण वारी ऐं कुर्बानी ॾियण वारी ज़ाल खे तो तलाक ॾेई छॾी। काश असांजे मज़हब में औरत खे भी तलाक ॾियण जो अख्तियार हुजे हा त तूं तलाक ॾियण जो हक़दार है। तान्या न। अड़े चरिया, ये वेचारी त हमेशा पंहिंजो पाण खे औलाद न थियण जो कसूरवार ॿुधाए, पर असल हक़ीक़त छा आहे मां ॿुधायां? अथई ॿुधण जो हौसलो त कन खोले ॿुध। औलाद न थियण जी सलाहियत तान्या में न, तो में आहे। तोखे त हिन वेचारीअ तुंहिंजूं रिपोर्टूं बि न ॾेखारियूं, छो त हीअ तोसां बेइंतिहा मोहबत कंदी आहे। हीअ तोखे परेशान ऐं मायूस न पई करण चाहे। राहिल, तोखे कैंसर आहे। कैंसर। खुशी न ॾिसी सघंदी। इहा हिन फ़क़ीर जी बददुआ अथई, बददुआ अथई। फ़क़ीर साईं माफ़ कयो, मां तो तव्हां खां माफ़ी घुरां। मुंहिंजी बददुआ अथई, मुंहिंजी बददुआ। डॉक्टरनि जे चवण मुताबिक़ जेकॾहिं तव्हां ॿार पैदा करण जी कोशिश कंदो या त हू एबनॉर्मल ॼमंदो या त हू मुअल ॼमंदो। इन करे हिन वेचारीअ औलाद जी ख्वाहिश ई दिलि मां ख़त्म करे छॾी। मूं काफ़ी भेरा तोखे ॿुधाइण जी कोशिश कई, पर तान्या मूंखे मना करे छॾियो। हूअ तोखे परेशान करण न पई चाहे। अफ़सोस आहे त तूं औलाद जी ख्वाहिश में तान्या जी दिलि में मौजूद मोहब्बत खे महसूस न करे सघी। राहिल, तो ग़लति कयो आहे। न ही तोखे औलाद ॾेई सघंदी ऐं न ई वरी तूं सॼी ज़िंदगी रूबीअ सां गॾु साथ निभाए सघंदे। तान्या खे तव्हां ॿिन्ही धोखो ॾिनो आहे ऐं तव्हां बि दगा करे ख़ुशि न रहंदो। जेही दिल बोहो जेही दुखो हो एतबार मुखे छोड़ नहीं, एडो प्यार मुखे छोड़ नहीं। तुझे दिल मां वयो हान किरी मिठा बेवक्त बरा जिया सिगरी मिठा तो खाजे वयो हम विसरी मिठा मुझे लुढ़कन जो तुझे मुरकन जो
न हिसाब मुखे छोड़ नहीं एडो प्यार मुखे छोड़ नहीं है एडो प्यार मुखे छोड़ नहीं। तान्या 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 तू किरा थी वनी तो ॾिठो न त राहिल मुंहिंजी मोहब्बत ऐं मुंहिंजी वफ़ा जो कहिड़ो सिलो ॾिनो आहे। मां मोहब्बत में ख़ामोश हुयसि छो जो मां हुनखे विञाणे न पई चाहियां ऐं ना ई वरी हुनजी बीमारी जे मुतलिक़ हुनखे ॿुधाए हुनखे परेशान करण थी चाहियां। हुनजी बीमारीअ खे पंहिंजो नसीब समझी चुप रही हुयसि ऐं हुन मां समझा थो हुन तोसां इंसाफ़ नाहे कयो। हू एतिरो बेरहम ऐं ख़ुदगर्ज़ निकिरंदो मूं कॾहिं सोचियो बि न हो। मूंखे दर बदर करण खां अॻु ज़रो बि न सोचियो त मां किॾां वेंदसि। मोहब्बत जो तो वॾो दावेदार हुयो न ऐं मूंखे एतिरी आसानी सां पंहिंजी ज़िंदगी मां कढी फिटी कयां। तान्या शायद तुंहिंजी क़िस्मत में इहो ई लिखियल हुयो। अफ़सोस करण खां सवाइ हाणे ॿियो छा थो करे सघिजे। अॾे वेंदमि मां। हू त मर्द आहे शादी करे वेही रहियो आहे। मुंहिंजो छा थींदो मां काॾे वेंदमि। तान्या मञा थो त राहिल तोसां मोहब्बत कंदो हुयो पर पूॼा त मां बि तुंहिंजी कंदो रहियो आहियां। तोखे दर बदर करे मां पंहिंजी मोहब्बत जी तौहीन न कंदुसि। पंहिंजो अखियूं बंदि कयो अखियूं खोलियो। ही आहे असांजी शादी जी सालगिरह जो तोहफ़ो। तुंहिंजी मुंहिंजी मोहब्बत में कई नए के हरगिज़ बर्दाश्त कोन करे सघंदसि। तू भी तो मुझसे तमाम घणी मोहब्बत कंदो आई न। तोखे त हिन वेचारीअ तुंहिंजूं रिपोर्टूं बि न ॾेखारियूं छो त हीअ तोसां बेइंतिहा मोहब्बत कंदी आहे। हीअ तोखे परेशान ऐं मायूस न पई करणु चाहे ऐं बदले में मूंखे तलाक जा लफ़्ज़ तोहफ़े में ॾेई पाण खां अलॻि करे छॾियो आहे। गुड इवनिंग। आज मां ॾाढी ख़ुशि आहियां ऐं अव्हां जे लाइ बि हिकु ख़ुशख़बरी आहे। अच्छा कहिड़ी ख़ुशख़बरी ॿुधायो त सही। तव्हां पीउ बणजण वारा आहियो। वाकई इहा ख़ुशख़बरी ॿुधाए तो तुमखे ॾाढो ख़ुशि करे छॾियो। मैडम हाणे मुकम्मल बेड रेस्ट। तान्या मुंहिंजे हिन वीरान घर खे जन्नत पाइण जे लाइ थैंक्स। मुंहिंजी दिल मां वयो निकिरी मिठा बेवक्त बरां जीअं सिगरी मिठा तो खाजे वयो मां विसेरी मिठा मुंहिंजे लुड़कन जो तुंहिंजे मुर्कन जो न हिसाब मूंखे छोड़ नहीं एडो प्यार मूंखे छोड़ नहीं एडो प्यार मूंखे छोड़ नहीं।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।